दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हाणे असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे जेको आहे सो बाइनरी नंबर जेको आहे सो नंबर सिस्टम जो आहे, जंहिंमें आहे त असांखे कन्वर्ट करिणो आहे ऑक्टल नंबर सिस्टम खे छा में कन्वर्ट करिणो आहे, डेसिमल नंबर सिस्टम में। ठीकु आहे दोस्तों, त हाणे अचो ॾिसूं त जेको आहे ऑक्टल नंबर सिस्टम आहे असां डेसिमल नंबर में कीअं कन्वर्ट कंदा आहियूं। ठीक है दोस्तों, हाणे असांजो हे जेको प्रॉब्लम आहे उहो आहे 47। हाणे ऑक्टल नंबर सिस्टम जो जेको हे असांखे नंबर्स आहिनि, ठीकु आहे, हे असां छा आहिनि ऑक्टल नंबर जो आहे, त हिनखे असांखे छा में कन्वर्ट करिणो आहे, डेसिमल नंबर में। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असां छा कंदासीं त हर हिकु अंग खे हाणे हे खे कन्वर्ट छा में करिणो आहे, असांखे डेसिमल में कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे असांखे कन्वर्ट छा में करिणो आहे, डेसिमल में या ऑक्टल जो। त असांखे छा कंदासीं त हर हिकु अंग सां छा कंदासीं 8 ज़रब कंदासीं। 4 × 8 + 7 × 8। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे छा थियो, असांजो पहिरियों स्टेप जेको इहो मल्टीप्लिकेशन वारो उहो असांजो छा थियो, कंप्लीट थी वियो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असांजो जेको ॿियो स्टेप हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो पावर ॾियण जो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असां पावर जेको ॾींदा आहियूं उहो असां आख़िरी अंग खां ॾियणु शुरू कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे आख़िरी अंग खां ॾियणु शुरू कंदासीं, पर स्टार्ट किथां कंदासीं, 0 खां कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे 0 हे 1। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असांजा आहिनि 2 अंग, त सिर्फ़ु असां 1 ताईं पहुतासीं। जेकर अञा ॿिया बि हुजनि त असां 0 1 2 3 अपवर्ड मतिलबु ईअं हलंदा वञूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे अचो ॾिसूं त 4। ठीकु आहे दोस्तों, हाणे 8 जे मथां पावर छा असांजो 1 आहे, त हाणे हिन मथां पावर 8 जे मथां पावर 1 आहे, त छा ईंदो, साॻियो ई असांजो 8 जवाबु ईंदो +7 × ठीकु आहे दोस्तों, हाणे हे असांजो छा आहे 8⁻0। ठीकु आहे दोस्तों, हाणे 8 जे मथां पावर छा आहे असांजो 0 आहे, त हाणे मां ऑलरेडी अव्हांखे ॾसे चुको आहियां त कंहिं बि अंग जे मथां पावर छा हुजे असांजो 0 हुजे, त उहो छाजे बराबरि ईंदो, असांजो 1 जे बराबरि ईंदो आहे। त 8 पावर जेको 0 थींदो बराबरि 1 जे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेको असांजो आहे 4 × 8 = 32 + 1 = 7। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन ॿिन्ही खे असां जेकॾहिं जोड़ कंदासीं, जवाबु छा ईंदो, जेको आहे सो 7 + 2 थींदा असांजा 9, ऐं हे छा थींदा असांजा 3। त असांजो जेको जवाबु आहे दोस्तों उहो आहे असांजो 39। हे जेको असांजो आहे डेसिमल सिस्टम आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे उमेदु आहे त हे जेको प्रॉब्लम आहे अव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जी दोस्तों, उमेदु आहे त हाणे जेको पहिरियों प्रॉब्लम हुयो उहो अव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे हे प्रॉब्लम ॿियो आहे, हाणे अचो ॾिसूं इहो प्रॉब्लम कीअं थींदो। हे बि जेको प्रॉब्लम आहे असांखे हिनखे कन्वर्ट करिणो आहे 8 ऑक्टल नंबर मां छा में कन्वर्ट करिणो आहे, डेसिमल नंबर में असांखे कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, त 16 ऑक्टल। ठीकु आहे दोस्तों, हाणे असां छा कंदासीं, हाणे असांजो जेको पहिरियों स्टेप इहो हूंदो आहे त असांजो जेको बि असांखे नंबर्स गिवन आहिनि, माना हर हिकु अंग सां असां छा कंदा आहियूं, उनखे ज़रब कंदा आहियूं। पोइ हाणे जंहिं नंबर जो उहो हूंदो आहे, जंहिं सिस्टम जो उहो अंग हूंदो आहे, उनखे उन सां ई ज़रब कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे छा आहे असांजो ऑक्टल जो आहे, त हिनखे असां छा सां ज़रब कंदासीं, 8 सां ई ज़रब कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त 1 8 + 6 × 8। ठीकु आहे दोस्तों, हाणे असांजो जेको पहिरियों स्टेप हुयो मल्टीप्लाई करण वारो उहो छा थियो, असांजो कंप्लीट थी वियो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॿियो स्टेप जेको असांजो हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो पावर ॾियण जो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असां जेको पावर ॾींदा आहियूं उहो छा कंदा आहियूं, 0 खां स्टार्ट कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, माना आख़िरी जेको असांजो अंग आहे उतां खां 0 ॾियणु शुरू कंदा आहियूं। त 0 हे 1। ठीकु आहे दोस्तों, त 1 ताईं 8 जे मथां पावर छा आहे दोस्तों 1 आहे, त साॻियो ई असांजो छा ईंदो 8 ईंदो +6 ज़रबिया। हाणे दोस्तों 8 जे मथां पावर छा आहे असांजो 0 आहे, छा आहे 8 जे मथां पावर असांजो 0 आहे, त मां ऑलरेडी अव्हांखे ॾसे चुको आहियां त जंहिं बि अंग जे मथां पावर छा हूंदो असांजो 0 हूंदो, त उहो छाजे बराबरि हूंदो असांजो 1 जे बराबरि हूंदो आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे छा थियो असांजो 8 + जा। जी दोस्तों, त हाणे असांजो जेको आहे त 8 + 6 इन जो जेको जवाबु थींदो असांजो छा थींदो असांजो 14। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे छा आहे जेको असांजो छा थी वियो, सॉल्यूशन थी वियो असांजो। उमेदु आहे त हे जेको आहे अव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।